साबू मते संजणी लिंग लट भा धूड़ में उबे ॾिठासूं ॾींहं मिड़े ॾूं उथी लोच लतीफ़ जी कॾहिं मढ़ मुकामनि में कॾहिं ॻाढ़ो घोट वारी सिंधो कोट अॾे अॾिबो केतिरो अॼु सिंध जो घोट सोनो सैयद अली गौहर शाह जेको वॾो नालो आहे जंहिं सारी उमिरि हाजी ग़ुलाम नबी मैसर साईं उस्ताद हाजी जानण फ़क़ीर ऐं उस्ताद हाजी बीमे फ़क़ीर जन सां ॻायो उनजी सोबत में रहियो अॼु असांखां हमेशह लाइ हिन जहान खां रुख़्सत फरमायो अल्लाह ताला खेसि जन्नत में जाइ मारे जंहिंजी जनाज़े निमाज़ अॼु मग़रिब नमाज़ खां बाद में अदा कई वेंदी ऐं संदसि अबाणे ॻोठ ऐं सईदी मूसाणी में दफ़नायो वेंदो। अल्लाह ताला उन जा दर्जा बुलंद अता फरमाए ऐं असां साईं जी कोयरनि सां ग़म में शरीक कयूं। अल्लाह ताला हबीब करीम सदके मोह करीम बचड़ो सना खानी बि मोह कंदो हो ऐं उनजे बचड़नि जी कंदो हो। असांखे पका इहे अहिड़ा मुड़ुस जन्नती आहिनि आले रसूल औलाद अली ऐं संदन सना बि कंदो असां ते बि साईं जी वॾी महिरबानी। अल्लाह ताला मदीने साईं जे सदके चौधाए करबला जे सदके साईं जा दर्जा बुलंद अता फरमाए। अल्लाह ताला उनखे आला